नाज़रीन प्रोग्राम डोर टू डोर जे स्पेशल सेगमेंट सां गॾु आऊं आहियां अवां जो मेज़बान मुश्ताक सरकी। नाज़रीन जमहूरी दौर जॾहिं शुरू थियो ऐं 5 साल हिन वक़्तु मुकमल थियण वारा आहिनि, ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेका सॼे मुल्क में सिंध जी महबूब जमायत तस्वुरु कई पई वञे, उन जे इक़्तिदार में अचण खां पोइ हिन वक़्तु ताईं सिंध में आम जेके माण्हू आहिनि, भले उहे पीपुल्स पार्टी जा वोटर हुजनि या उन जा कारकुन हुजनि या न हुजनि, पर सिधो या अणसिधो जेको राब्तो आहे पीपुल्स पार्टी सां सिंध जे अवाम जो रहियो आहे। मजमूई तौर ते 5 साल पीपुल्स पार्टी पाण क्लेम कयो आहे त उन्हनि वॾो कुझु जेको आहे डिलीवर कयो आहे, पर बावजूदि उन दावा जे असां ॾिसूं पिया त सिंध जो जेको नौजवान आहे, ख़ासि तौर ते उहो बेरोज़गार तबिको जेको मुसलसल असांखे तमामु फेडअप नज़र पियो अचे, उन्हनि खे काफ़ी शिकायतूं रहियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु असीं आहियूं मौजूदु सिंध असैम्बली जे बिल्डिंग जे आॾो, जिते हिन वक़्तु आख़िरी जेके इजलास आहिनि असैम्बली जा उहे जारी आहिनि। ऐं हमेशह असां ॾिठोसीं त 5 साल जेको ही इक़्तिदार वारो दौरु रहियो पीपुल्स पार्टी जो, ऐं सिंध जे माण्हुनि जूं जेके तवक़ात उमेदूं हुयूं उन्हनि जे नुमाइंदनि में, उहे केतिरे ताईं पूरियूं थियूं आहिनि, इहो असां कोशिशि था कयूं त अॼु असैम्बली जे जेको आहे इजलास में मौजूदु मुख़्तलिफ़ जमायतुनि सां तालुक़ु रखंदड़ नुमाइंदनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। ऐं ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी जेके मिनिस्टर्स आहिनि या मुख़्तलिफ़ तकनि जा जेके MPs आहिनि, उन्हनि खां पुछूं था त उन्हनि अवाम जे लाइ छा कयो आहे। 5 साल पूरा मिलिया उन्हनि खे, सूबे में उन्हनि जी जेको आहे इत्तेहादी हुकूमत आहे, वफ़ाक़ में उन्हनि जी इत्तेहादी हुकूमत आहे, पर स्ट्रॉन्ग जेका स्ट्रेंथन थियल हुकूमत आहे उहा पीपुल्स पार्टी जी आहे। स्टीयरिंग सीट बि जेको आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी वटि आहे। हमेशह सिंध असैम्बली जो इजलास जॾहिं बि थियो आहे, असांजे आॾो उहे शयूं आयूं आहिनि जेके अॼु असीं अवां ताईं पहुचायूं था त हिते जॾहिं बि इजलास थींदो आहे त उते सवनि जी तादाद में माण्हू सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि सां मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ु रखंदड़ माण्हू हिन असैम्बली जे मुख्य गेट ते बीहंदा आहिनि। ऐं उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे त जेके उन्हनि जा चूंडियल उन्हनि जे तक जा नुमाइंदा आहिनि, मिनिस्टर आहिनि, उन्हनि सां उहे मुलाक़ातूं कनि, जेके उन्हनि जा मसइला आहिनि। ख़ासि तौर ते जेको मेजर इशू आहे सिंध जे नौजवाननि ऐं अवाम जो, उहो रोज़गार आहे। हिते कम संगे जेके माण्हू अचनि था उन्हनि में अक्सरियत जेका आहे बेरोज़गारनि जी आहे, ऐं उहे पंहिंजे हथनि में फाइलूं खणे हिते अचनि था। ऐं उन्हनि जी कोशिशि आहे त जेके आख़िरी लम्हा आहिनि हिन जमहूरी दौर जी पुॼाणी जा, उन्हनि में कोशिशि आहे त आख़िरी वेंदे वेंदे पीपुल्स पार्टी उन्हनि खे नौकरियूं ॾिए। ऐं कोशिशि इहा था कनि त उहे पंहिंजे उन्हनि चूंडियल नुमाइंदनि सां मिलनि। हिन वक़्तु वॾे अंग में माण्हू हिते गॾु पिया थींदा वञनि। अचो त खणूं, ॻाल्हि ॿोल करे पुछूं था त उन्हनि जा कहिड़ा मसइला आहिनि ऐं केरु कंहिंसां मिलणु आयो आहे। हिन 5 सालनि में उन्हनि जे लाइ पीपुल्स पार्टी जी हुकूमत छा कयो, ऐं जेके इत्तेहादी उन्हनि जा वेठल हुआ काफ़ी अरसे ताईं हुकूमत में, उन्हनि जा बि MPs हिन इजलास में मौजूदु आहिनि। उन्हनि खां बि पुछंदासीं त उहे जेतिरे वक़्त ताईं उन्हनि सां इत्तेहाद में रहिया, उन्हनि खे छा डिलीवर कयो आहे, पंहिंजे तक जे नौजवाननि खे केतिरो रोज़गार ॾिनो आहे। इहो छो त हिननि माण्हुनि खां पुछूं था जेके हिते असैम्बली जे मुख्य गेट ते बीठल आहिनि। ऐं काफ़ी कलाकनि खां उन्हनि जी कोशिशि आहे त उहे पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि सां मिलनि, मिनिस्टर सां मिलनि ऐं पंहिंजी दांह उन्हनि ताईं पहुचाइनि। हाणे कराची सिंध असैम्बली बिल्डिंग जे गेट वटि मौजूदु आहियूं, जिते वॾे अंग में ॾिसो पिया त माण्हू मुख़्तलिफ़ सिंध जे ज़िलनि तालुकनि खां आयल आहिनि। उन्हनि खां पुछो त उन्हनि जा मसइला छा आहिनि ऐं उहे कंहिंसां मिलणा आहिनि, उन्हनि जा कम 5 सालनि में केतिरा थिया आहिनि, केतिरो हिन हुकूमत इत्तेहादी हुकूमत सिंध जी अवाम लाइ कुझु कमु कयो आहे या न कयो आहे। अचो त आम जेके माण्हू आहिनि हिते मुख़्तलिफ़ ज़िलनि जा, उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जा कहिड़ा मसइला आहिनि। अदा तव्हां किथां आहियो? मां जामशोरे में आयो आहियां। छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो अब्दुल राहिमो आहे ऐं आउं हुते जो यूनिट जो सदर आहियां, पीपुल्स पार्टी यूनिट जो सदर आहियां। ऐं इन हवाले सां मूंखे 5 साल थिया आहिनि। मूंखे चिटी तरह यादि आहे त हिते आउं जॾहिं बि ईंदो आहियां, कंहिं मुख़्तलिफ़ चैनल जे माण्हू मूंखे सवाल बि कया आहिनि। ही उहे दरख़्वास्तूं आहिनि जॾहिं मोहतरमा बेनज़ीर साहिबा जेका हुई वज़ीर आज़म हुई, ऐं उनखे मूं जेके उन ज़माने में ई हूंदो हुयो त ईमेल कंदा हुआसीं, ऐं ईमेल में मूंखे जवाबु आयो त तूं सचो कारकुन आहीं, तोखे नौकिरी मिलणु खपे। हुते असांजे मक़ामी जेके कादा उनखे लेटर आया, मुंहिंजे घर बि लेटर आयो हुयो। अॼु 5 सालनि में आउं मायूस आहियां। इन करे मायूस आहियां त जेको ही तव्हां ॾिसंदो त ही असांजो यूनिट जी ऑफिस आहे, जेके हुते डॉक्टर सिकंदर शोरे असांजो MP जामशोरे जो आहे, उन जी बाक़ाइदा इफ़्ताह कयो। ऐं उते मूं तक़रीबन 3 साल 4 साल उते यूनिट जो सदर रहियुसि। ऐं हे मुंहिंजो नालो अब्दुल राहिमो यूनिट जो सदर, ऐं डॉक्टर सिकंदर शोरे जा तासरात आहिनि त हे
सुठी कारकर्दगी आहे। हिते तव्हां ऑफिस खोले वेठो आहियां, हिकिड़ो यूट जो माण्हू ऑफिस खोले जेको तक़रीबन 4 साल मूं खोली, उते मूं पंहिंजी जेब मां ख़र्चु कयो। ठीकु आहे, असां पंहिंजी जॻह ते उन खां अलावा मूं जेके जाखोड़ मूं कई आहे हे कयो त आउं सचो पीपल्स पार्टी जो कारकुन ऐं उते अच्छा, तव्हां पीपल्स पार्टी जा सदर आहे यूनिट जा, जामशोरो ज़िलो आहे तव्हांजो, एमपी तव्हां सां मिलण जे लाइ तयारु न आहे? मिलण लाइ तयारु त आहिनि पंहिंजी जॻह ते, पर मूंखे लॻे थो त कुझु हुते जा जेके मक़ामी क़यादत आहे उहो बि विरहायल आहे। यानी की हिकिड़ा मोहन सां गॾु आहिनि, हिकिड़ा मलिक साहिब सां गॾु आहिनि, हिकिड़ा डॉक्टर सिकंदर शोरे सां गॾु आहिनि। पोइ इन में ही माण्हू जेके विरहायल आहिनि, इहो असांखे पार्टी लाइ वॾो नुक़सानु आहे। ना हिते वॾे अंग में माण्हू मौजूदु आहिनि, ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आयल आहिनि। उन्हनि जी कोशिशि इहा आहे त उन तक जे एमपीअ सां उन्हनि जी मुलाक़ात थिए, ख़्वाह उहो एमपी आहे या मिनिस्टर आहे, पर उन्हनि जी कोशिशि इहा आहे त उन्हनि काफ़ी यानी 5 साल पूरा थियण वारा आहिनि जमहूरी दौर जा, पर बावजूदि उनजे जेके अवाम जूं दाह हक़ूक़ूं आहिनि उन्हनि जो जेको आहे भरजलो न आहे थियो, उन्हनि जो को दाद फ़रियाद न आहे थियो। ऐं आख़िरी जेके ॾियारा आहिनि हिन सेशन जा, असेंबली सेशन जा, उन्हनि में बि आम माण्हुनि जी इहा कोशिशि आहे त पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि सां मिलनि ऐं जेको मेजर मसइलो आहे नौकिरी जो, नौजवान तमामु बेरोज़गार आहिनि, आख़िरी जेके उन्हनि जूं उमंगूं आहिनि, ख़्वाहिशूं आहिनि, उन्हनि मूजिबि उहे हिते मिलण जी कोशिशि कनि था ऐं उहे पंहिंजी क़िस्मत आज़माइण लाइ हिते पहुता आहिनि। पुछूं था हिन नौजवान खां, ही किथां आयो आहे, किथां आया तव्हां? साईं लाड़काणे मां आयो आहियां। छा नालो आहे तव्हांजो? बिलावल नालो आहे मुंहिंजो। कंहिंसां मिलणो आहे हिते? साईं निसार खोड़ अयास उमिरि साहिब सां। अच्छा, पहिरियों कॾहिं मिलिया, मिलण ॾिनो अथव? साईं पहिरीं मिलण ॾिना अथनि पर आसरा था ॾियनि रुॻो ई। तव्हांजो कमु कहिड़ो आहे? साईं नौकिरी जो मसइलो आहे, मुंहिंजी भेण आहे डायलिसिस पेशेंट, मुंहिंजो हिते को आहे कोन हिते जो मां कुझु कयां। 3 सालनि खां मुंहिंजी भेण डायलिसिस पेशेंट आहे। कोई सभिनि खे वञी मजबूरी ॿुधायां थो, को थो चए हा लेटर थो लिखी ॾियां, कोई हीअं थो कयां, कुझु थिए कोन थो कुझु बि। क्या असां केॾे वञूं, कंहिंखे चऊं ॿुधायो त? असां एॾी मजबूरी में हूंदे सूंदे असां काॾे वञूं? हिते अचूं था त हिते इजलास अची अंदरि नथा छॾनि, भाॼी बीठा आहियूं, कुझु थिए ई कोन थो। असां सदर ज़रदारीअ खे अपील था कयूं त अलाह जे वास्ते अहिड़े चए एमपी एमएनए खे त अवाम जी ख़िदमत कनि। तव्हां सां ॻोठ में बि नथा मिलनि? ॻोठ में बि नथा मिलनि। जंहिं असां पंहिंजे मिनिस्टर ॾे था वञूं अब्बासी साहिब ॾे, उहो त चए मूंखे वज़ारत कोन्हे, त उहो त चए वञो तव्हां ॿिया, मुंहिंजी वज़ारत न आहे, मुंहिंजो नौकिरी में कुझु नथो हले। तव्हां वोटर पीपी जा आहियो? जी जी बिल्कुलु वोटर पीपी आहे। असांजे तक ते हर साल पीपी बीहंदी आहे, पीपी खणंदी आहे, सदाईं पीपी खणंदी आहे। ॿियो को मिनिस्टर ई न खणंदो आहे, का बि कोटा उन्हनि खे ॿिए कंहिंखे न मिलंदी आहे। 5 साल में तव्हां लाइ कुझु न थियो, आख़िरी 20 ॾींहंनि में कहिड़ी उमेद आहे? साईं बसि अलाह में उमेद आहे, बाक़ी हिननि में हाणे उमेद कोन्हे। पंहिंजी उमेदूं हारे बीठा आहियूं, वरी बि ॾिसूं था, चऊं था अलाह जे तरफ़ां जेकॾहिं लिखियलु हूंदो नसीब काथे त थींदो। अच्छा, हाणे वरी जॾहिं पीपल्स पार्टी ईंदी आम चूंडनि में तव्हांजे दरनि ते, त तव्हांजी मोट कहिड़ी हूंदी? ज़ाहिर आहे हिकिड़ा शिकायतूं तव्हांखे आहिनि, ॾुख सूर तव्हां पंहिंजा ॿुधाए पिया, तव्हांजी भेण डायलिसिस ते आहे, 3 साल खां हुनजो को बि दाद फ़रियाद नथो थिए, वरी बि त वोट तव्हां हिन पीपी खे ॾींदा न? साईं जेकॾहिं जंहिं हिन धिका थाबा ॾिठा हूंदा, खाधा हूंदा, त उहो त वरी पीपीअ खे न ॾींदो कॾहिं बि। माण्हुनि खे मां अपील थो कयां, अलाह जे वास्ते सोचे सम्झी को सुठो हुकुमरान ॻोल्हनि, सुठो हुकुमरान चूंडनि, बाक़ी हिननि जे आसरे कुझु न थींदो। नौकिरियूं पैसनि ते थियूं, ब्लैक ते थियूं खपायूं वञनि। असां मां बीकॉम होल्डर आहियां, ग्रेजुएशन कयल आहियां, फर्स्ट क्लास में, मूं वटि डिग्रियूं आहिनि, हर शइ, कोई ॿुधण वारो कोन्हे। असां लाड़काणे जो नालो बिलावल, मुंहिंजे पीउ जो एॾो प्यारु हुयो, बेनज़ीर जे पुट जो नालो ॿुधी मुंहिंजो नालो बिलावल रखियईं। मुंहिंजो वाल साहब हिकिड़ो लेबर आहे खसी, मां हिकिड़ो वॾो पुटु मां आहियां। हाणे भेण डायलिसिस पेशेंट आहे, उहो मुंहिंजो पीउ ब्लड प्रेशर जो मरीज़ थी वियो आहे। अच्छा, तव्हांजे वालिद खे ख़बर आहे त जंहिं बिलावल खां मुतासिर थियूं नालो कयो, हिकिड़ो बिलावल तमामु आसाइश वारी ज़िंदगी पियो गुज़ारे, ॿियो बिलावल वरी उन बिलावल जे जेके पार्टी जा एमपीएस आहिनि उन्हनि सां मिलण लाइ धिका पियो खाए, इहो अहसासु आहे तव्हांजे वालिद खे? साईं उहो त अफ़सोस थिएसि थो त तव्हांजो नालो न रखिया? साईं हुनखे त अफ़सोस थिए थो, पर उहो बेवस आहे, मजबूर आहे, उहो छा करे सघंदो। उहो पाण खे खट ते पियो आहे। मां वठी आयुसि 2 चकर हिते निसार खोड़े साहिब ॾे, स्पीकर साहिब सां मिलिया आहियूं, त उहो त चए मां तव्हांखे न ॾींदुमि नौकिरी, डायरेक्ट इहे लफ़्ज़ चए मां तव्हांजी सिफ़ारिश कयां। मां सिफ़ारिश तव्हां कंदव त छा थींदो सिफ़ारिश करण में? नौकिरी तव्हांजे हथ में आहे, ॿियो कंहिंजे हथ में आहे नौकिरी? ॿियो केरु ॾींदो? चए थो मां तव्हांखे ख़त लिखी ॾियां, ख़त ते वञूं था, उहो त कुझु कोन थो थिए। मां अलाए केतिरनि हंधनि ते अप्लाई करे चुको आहियां, मां एतिरो मजबूर थी आहियां, मां फ़ौज वञण लाइ तयारु आहियां, लेकिन मुंहिंजी आई साइड वीक आहे, मां हुन लाइ वञी नथो सघां फ़ौज में बि। छा नालो आहे तव्हांजो? आशिक़ अली खोखर साईं। कंहिंसां मिलण आया? मोहम्मद अयास उमिरि साहिब सां। छा थो चए, नथो मिले? बसि बीठा आहियूं गेट ते, चवनि था पास को हिते सुञाणण वारो हुजे त पास ठहे। घणी देरि थी आहे तव्हांखे? असांखे तक़रीबन 1.5 कलाक थियो आहे। कंहिंसां काफ लीग जाओ, पीपल्स पार्टी जाओ? पार्टीअ जा असां उहिदेदार आहियूं। छा उहिदो आहे तव्हांजो? मां देश जो सदर आहियां। जॾहिं पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि सां इहो हशर आहे त तव्हांजा मिनिस्टर, तव्हांजा चूंडियल नुमाइंदा तव्हांखे ऑन नथा कनि, तव्हां दरनि ते आम माण्हुनि जीअं बीठा आहियो, बेयारो मददगार, कुझु महसूसु थिए थो? तव्हां जेके क़ुर्बानियूं तव्हां ॾिनियूं आहिनि, कुझु अहसासु थिए थो त तव्हां जेको कयो आहे
उनजो जेको रिटर्न आहे तव्हांखे नथो मिले? इहो त सोचूं था हाणे पाण छा थींदो, इहो त सोचूं था पाण ॾेढ कलाक थी विया, सभु सुञाणण वारा बि आहिनि। तव्हांजो कमु कहिड़ो आहे आया सूमरे में? नौकिरी जे लाइ पंधु था कयूं। 5 साल को पंधु था कयो या हाणे ओचितो यादि आहे? 5 साल खां पंधु कयूं था। केतिरा पंधु कया हूंदा तव्हां? तक़रीबन 10-12 दफ़ा त आया आहियूं। 6 महीने ईंदा आहियूं। हिते रिहाइश बिहाइश पंहिंजी आहे? रिहाइश पंहिंजी न आहे, बसि दोस्तनि वटि रहंदा आहियूं। अच्छा, पोइ हाणे जॾहिं 5 साल पूरा थिया कुझु न थियो त आख़िरी 20-25 ॾींहंनि में सम्झो था त कुझु थींदो? अलाह कंदो थींदो, पर हाणे बैन लॻी वियो आहे त हुनजे करे चवनि था त बेन त 21 जनवरी ते लॻो आहे, हिन खां पहिरियों हाणे त इहो बहानो ख़ैर अची वियो हुननि वटि, पर जेके पंहिंजा प्यारा अथनि, वेझा अथनि, या जेके ॾोकर ॾेई वठनि था नौकरी, उन्हनि जा बैक डेट में ऑर्डर बि असांखे मिलिया आहिनि हिते, त उन्हनि जा बैक डेट में ऑर्डर थिया आहिनि। वरी जॾहिं पीपुल्स पार्टी तव्हांखे अॻिते कंदी, कैंपेन हलाईंदी, आम चूंडनि में वेंदी, आवाम छा थो सोचे हिन बिहेवियर ते? छा थो सोचे, वोट त हाणे PPA खे ॾींदा, असां बि ॾींदासीं, सभु कोई ॾींदो। मुंहिंजो ॻोठ में जेको मुंहिंजो उहो त असां त पीपुल्स पार्टी खे वोट ॾिना बि आहिनि, ॾींदासीं बि। के शिकायतूं कंदो उम्मीदवार जॾहिं? शिकायत त ज़ाहिर हाणे कंदासीं, पंहिंजण सां शिकायत बि थींदी आहे, रुसामा परचा मां त थींदो आहे। रुसां परचा में अज़ालो थींदो शिकायतुनि जो? ज़रूरु थींदो, अलाह कंदो थींदो, उमेद आहे अलाह कंदो थींदो। कंहिंसां मिलण आयो हिते? बस ईअं दोस्त आहे, ईअं आयासीं आगा सिराज सां। तव्हांखे मिली नौकिरी मोकिरी? नौकिरी कोन मिली आहे। छो भला? बसि पंहिंजा आहिनि, छा कंदासीं? पंहिंजा त ॾींदा आहिनि नौकिरी? ॾींदा ज़रूरु ॾींदा, अॻिली हुकूमत में ॾींदा। नाराज़गी आहे भला? नाराज़गी PPA पाण वर्कर आहिनि, छाजी नाराज़गी थींदी? वाह न, पोइ नौकिरी न मिली आहे, ज़ाहिर पार्टी में मोहबत आहे, बसि मोहतरमा शोधा आहियूं। जेके चवंदा नौकिरी खपे उहे बेवकूफ़ आहिनि, जेको नौकिरी उहो था कनि। जॾहिं दिलि चाहे ॾींदा, काॾे वेंदा? भुटो ॾींदो, मोहतरमा ॾींदी, ॿिया छा न ॾींदा या? काॾे वेंदा? ॿियो केरु ॾींदो भला? अच्छा, मोहतरमा भुट्टो साहब त ॾींदो हुयो, पर हिन मौजूदा जेका क़यादत आहे, इन मां वॾियूं शिकायतूं तव्हांजे साम्हूं माण्हू कनि था। असांखे कमु, असांजा कम न थिया आहिनि ख़ैर, पर तव्हां पाण ॾिसो सिंध में या ॿिए हंधि किथे केतिरा कम थिया आहिनि, माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं या न मिलियूं। मुशरफ 10 सालनि जे दौर में कॾहिं कंहिंखे नौकिरी न मिली। हिन साल हिननि जी हुकूमत में 5 सालनि में घणी नौकरियूं माण्हुनि खे मिलियूं। हिननि जे हुकूमत में मुशरफ जो तसलसल बि त आहे न, मकाई निज़ाम, बेटो निज़ाम। उहो हिकिड़ी असांजी, उहो सही आहे, असांजी मजबूरी आहे हिकिड़ी, छो त हिकिड़ो जेको इताद कयो आहे न, इताद जे करे जेका मजबूरी आहे, बाक़ी ॿियो कुझु कोन्हे को। छा जी मजबूरी? अक्सरियत अक्सरियत पीपल्स पार्टी जी सिंध में आहे, वफ़ाक़ में न आहे। वफ़ाक़ में बि ॿियूं जमायतूं आहिनि? ॿियूं जमायतूं आहिनि, पर जेको आहे हर को खाइण लाइ था चवनि। हे मकाई निज़ाम त सिंध जो इशू आहे, वफ़ाक़ सिंध जो त आहे, पर मेन शइ जेका पीपल्स पार्टी आहे, जेका MQM आहे, MQM जे इताद बरक़रार रखण जे लाइ थोरी पॉलिसी ज़रदारी सां बिठाई आहे। बाक़ी इन में आम जियालो छा थो सोचे? इहो सही आहे बेटो निज़ाम? आम जियालो, मां पाण आम जियालो आहियां, त इहो निज़ाम सही न आहे, पर मजबूरी जे तहत करिणो थो पए। न, तव्हां पाण आवाज़ उथारींदव त इहो न हुजणु घुरिजे? आवाज़ असां चयो आहे, सभु सम्झनि था, पर हिकिड़ी इहो ॾिसो, हाणे जेकॾहिं असां हिकिड़ो इताद इहो मतिलबु निज़ाम ठाहियो आहे, वरी असां कोर्ट में बि असां ई विया आहियूं, कंहिंखे चयो आहे इहो? केरु एतिजाज बि असां ई न कयूं। हूअं 10 सालनि जी दौर में इहे जेके कॉम्परस जमायतूं आहिनि, कॾहिं मतिलबु एतिजाज थियो या मतिलबु रोड रस्तनि ते न आयूं। हिन दौर में ॾिसो तव्हां, हर को मतिलबु ॻाल्हाए थो, ॿोलाए थो, इहो पंहिंजी हुनजी आहे न। अच्छा, तव्हां किथां आया आहियो? मां ख़ैरपुर नाथन शाह खां आयो आहियां। MP इमरान ज़फ़र लगारी जे तक सां अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर जो पुटु आहे। असांजे MP इमरान ज़फ़र लगारी असांजे तालुके में 50,000 नौकरियूं ॾिनियूं। असांजे पाड़े में असां असुल में बोड मुतासिर हुआसीं। असां MP इमरान ज़फ़र लगारी खे सलाम था कयूं, एतिरनि नौजवाननि खे नौकरियूं अथई, ऐं उन खां अलावा NGOs वॾियूं तंज़ीमूं असां वटि आहियूं, एॾा कम थिया आहिनि। असां MP इमरान ज़फ़र लगारी खे बार बार सलाम कंदा। तोखे कहिड़ी नौकरी मिली आहे? मूंखे वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट में दारोगी जी नौकरी ॾिनी हुई आहे। घणा पैसा ॾिनई? मूंखे हिकिड़ो इमरान ज़फ़र लगारी, हाजी ज़फ़र लगारी पंहिंजे दौर में कॾहिं हिकिड़ो रुपयो न वरितो, इमरान ज़फ़र लगारी कंहिंखां बि रुपयो ॾींहुं ताईं न वरितो आहे। को बि साबित करे असां नौकरी, मां पंहिंजी नौकरी तां इस्तीफ़ा ॾिनुसि। अच्छा, हिकिड़ो रफ़ीक जमाली आहे, ॿियो तालीम वारो वज़ीर आहे, उन्हनि कुझु कयो? असुल में पीर मज़हर साहब असांजे तक में कोन, उन न नवाज़ियो असांखे। असांजे तक खे जेकॾहिं नवाज़ियो आहे त इमरान ज़फ़र लगारी नवाज़ियो आहे, ऐं हाजी ज़फ़र अली लगारी, डॉक्टर तलत मैसर, ऐं हिन असांखे नज़रअंदाज़ कयो आहे। जेको असांजे तालीम जो सूबाई वज़ीर आहे, असांखे न बोर्ड में का सहायता कई, न छा न कई, बाक़ी जेको कुझु कयो इमरान ज़फ़र लगारी कयो आहे। अच्छा, उते बि भला 2 धड़ा आहिनि, हिकिड़ो इमरान जी तो हिमायत करे, ॿियो वरी हुन सां गॾु आहे, त आम जेको माण्हू आहे PP खां अलावा जेको, उनजे लाइ कुझु थियो आहे? उनजे लाइ सर घणो कुझु थियो आहे। जेके असांजे NGOs जूं तंज़ीमूं आहियूं, ॿियो टियों घणो कुझु, जेके 2 धड़ा थिया आहिनि। बहरहाल जेका हुते पोज़ीशन ॾिठी थी वञे त इमरान ज़फ़र लगारी इनशा ताला हीअ सीट इमरान ज़फ़र लगारी वरी बि खटे थो।
अच्छा, जेको बिटो निज़ाम आहे, जेको सिंध जे विरहाङे जी हिकिड़ी साज़िश करार ॾिनो वियो आहे, इन में पीपी जा कारकुन छा था सोचनि? जेको मुतहिदा क़ौमी मूवमेंट्स आहिनि, उन जेको बिल आंदो, बिल ऑर्डिनेंस बिल थी वियो, ऐं हाणे बिटो निज़ाम आहे सिंध में, इन ते को तव्हां एहतिजाज कयो आहे? असांजी जेको पार्टी जी क़यादत जो जेको फ़ैसिलो हूंदो असांखे उन मुताबिक़ हलणो पवंदो। बाक़ी हाणे बिट निज़ाम बाबति वधीक मूंखे न, भली सिंध खपाए, न सिंध ईअं नथा चऊं। सिंधी सिंध त खपी वई न। न सिंध छो खती आहे? असां सिंधी आहियूं। असां हिन महिल कराची में आया आहियूं। सिंध छो खती आहे? असां सिंधी आहियूं। असां पंहिंजी सिंध ते सर ॾींदासीं। तव्हां जंहिंजी तारीफ़ था कयो इमरान ज़फ़र लेगारी ते, उन में बिल ऐं साथ ॾिनो। पार्टी जी जेका क़यादत जो मथो जेको फ़ैसिलो हूंदो, रुॻो इमरान ज़फ़र लेगारी सही न ॾिनी आहे। पार्टी त आम माण्हू सां हूंदी आहे ताक़तवर, आम माण्हू एहतिजाज करे थो। असां वटि आम माण्हू जी जेका तव्हां वर्क्स एंड सर्विस में नौकिरी वठी बसि सिंध खपाईंदो? न सिंध छो खपाईंदासीं? असां सिंधी आहियूं, गैरतमंद सिंधी आहियूं। असां सिंध जे ख़िलाफ़ कंहिंखे जेको सो आंगर खणणु ॾींदासीं। सर मां कश्मीर खां आहियां, पीपल्स पार्टी जो वर्कर आहियां। हिते कंहिंसां मिलण आयो? सर मां स्पीकर साहिब सां। अच्छा, जी कहिड़ो कमु आहे तव्हांजो? सर मुंहिंजो पंहिंजी जॉब लाइ कमु आहे। कंहिंजे तकमो? मां जेको आहे ग़ालिब हुसैन उमकी जे तक मां आहियां। एमएनए गुलमोहन जखराणी आहे। गुलमोहन जखराणी बिल्कुलु। बजाए उन ॿिनि सां मिलण जे तव्हां टीं धुरड़ छो आया? सर उहे मिलनि था। गुलमोहन जखराणी या कश्मीर जे जेके मतिलबु सलीम जान मदारी हींअर पीपल्स पार्टी में आया, उन त माण्हुनि खे काफ़ी नौकरियूं ॾिनियूं आहिनि। उन वटि त को उहिदो न आहे। उन वटि बिल्कुलु का उहिदो न आहे, लेकिन उनजी हाणे पीपल्स पार्टी में शमूलियत इख़्तियार कयईं त उनखे उन्हनि जे मुताबिक़ कोटा मिली आहे। बिल्कुलु उन्हनि खे फ्री ऑफ कॉस्ट मतिलबु इल्ज़ाम लॻंदा आहिनि न, पैसा ॾींदा आहिनि या कुझु बि। सलीम जान मदारी तक़रीबन मां सलीम जान जी, मां चूंडियल नुमाइंदनि जी थो ॻाल्हि कयां। गुलमोहन जखराणी ऐं मीर ग़ालिब जेके आहिनि तव्हांजे इलाइक़े जा, बिल्कुलु नाअहल तरीन, दुनिया जा नाअहल तरीन माण्हू आहिनि। मिलिया आहिनि तव्हां सां? मिलियल ईंदा बि न आहिनि। जॾहिं वोट वठी विया आहिनि ग़ालिब हुसैन डुमकी, मीर आबिद हुसैन सुंदराणी, मीर गुल मोहम्मद जखराणी, दुनिया जा नाअहल तरीन, आबिद अली और नालो छा अथसि जेको बिजाराणी, महबूब अली बिजाराणी, दुनिया जा इहे नाअहल तरीन माण्हू असेंबली में हिकु लफ़्ज़ न ॻाल्हाईंदा आहिनि। कश्मीर जे अवाम लाइ कुझु बि न कयूं। हाणे सलीम जान मदारी आयो आहे, असांजो साल लधई, कुझु असांखे कुझु ॾिना। इहे जेके माण्हू आहिनि, मां तुंहिंजे 4 नाला आहिनि, इहे दुनिया जा नाअहल तरीन माण्हू आहिनि। कश्मीर जा कुझु बि न कयूं। गुलमोहन जखराणी खे नौकरियूं मिलियूं आहिनि, सवाइ पैसे वठण खे उन्हनि खे कंहिंखे कुझु बि ॾिना ई न। अगरि पटेवालो बि रखाए थो त उनखां बि वरी इन क़िस्म जा जेकॾहिं पीपल्स पार्टी तव्हांजे चेहरा मोकिले ॿीहर त वोट कंहिंखे ॾींदो? असां उन्हनि खे वोट न ॾींदासीं। असां उन्हनि खे बिल्कुलु मुस्तरद करे छॾींदासीं। साल में 5 सालनि में हिकु दफ़ा ईंदा आहिनि वोट वठण लाइ। असां पोलिंगनि में उते वञी हिन जो वोट ॾींदा आहियूं। तव्हां ट्राइबल इलाइक़े सां तालुक़ु रखो था, कश्मीर, पढ़ियल लिखियल नौजवान आहियो, ॾाढी ख़ुशी थी थिए। फेडअप थियो था, उदास थियो था, माना पछताओ थिए थो त असां सां ईअं छो थो थिए? सर दरअसल पीपल्स पार्टी भुट्टो साहिब जी शुरू खां वठी असां पीपल्स पार्टी खे सपोर्ट कंदा रहिया आहियूं। हाणे पीपल्स पार्टी जे माण्हुनि खे वोट ॾियण असांजी मजबूरी आहे, असांखे उन्हनि खे वोट ॾियणो ई आहे। असां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको फ़लसफ़ो उनजे मुताबिक़ असांखे उन्हनि खे वोट ॾियणा ई आहिनि। पर हाणे अहिड़ा नाअहल माण्हू ईंदा, असांखे हाणे ॿियनि माण्हुनि खे बि असां वोट नथा ॾेई सघूं। अच्छा, सिंध जो नौजवान बावजूदि हिन जे पीपल्स पार्टी जो फॉलोअर आहे, कारकुन आहे, अॻुवाण आहे, हिन बिटे निज़ाम वारी सूरत हाल खे कीअं पियो ॾिसे? सर मां इन जे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहियां। बेशक मां हिते कराची में बि कमु कंदो आहियां, PS 119 कल्चर विंग में, ऐं कश्मीर में कारकुन आहियां। असां इन जे बिल्कुलु ख़िलाफ़ु आहियूं। हीउ जेको कमिश्नर सिस्टम हुयो सॼे सिंध में, तव्हां कमिश्नर सिस्टम ॾिसो, इंडिया में ॾिसो, बलूचिस्तान में ॾिसो, जॾहिं खां उहे जुदा थियनि, जॾहिं खां उते कमिश्नर सिस्टम हले थी, बिल्कुलु कामयाबु, 110% कामयाबु। सिर्फ़ु उन्हनि खे 2 डिपार्टमेंट ॾिना, रेवेन्यू ऐं होम डिपार्टमेंट उन्हनि DCs वटि हूंदो आहे, जेके फुल अख़्तियारात उन्हनि वटि हूंदा आहिनि। DC हाणे वरी समूरा खाता मिली वञनि, बेशक जेतिरा बि खाता मिलनि उहे कुझु इन जो मनफ़ी असर त पवंदो आम चूंडनि में? बिल्कुलु मनफ़ी असर पवंदो, बिल्कुलु मनफ़ी असर पवंदो। हिननि खे इन खां पहिरियों कोई निज़ाम खे तब्दील करणो पवंदो ताकी अॻिते जेको इलेक्शन अचे उन्हनि में कुझु फ़र्क़ु अचे। इन्हनि जे हाउस ते तव्हां मां ख़ैरपुर नाथन शाह खां आयो आहियां, MP इमरान ज़फ़र लेगारी तक जा आहियूं। मुंहिंजे कज़न ॾिनी आहे असांजो हिन में इंटरव्यू ॾिनो आहे, उनजे मसइले सां मिलण आयो आहियां। तव्हां पे ॻाल्हि की बिटे निज़ाम जी, मां उन ते ॻाल्हाईंदुसि। हिकु जेको बि हिननि कयो आहे बिल्कुलु ग़लति कयो अथनि। तव्हां उन जो रिएक्शन ॾिठो त उन टाइम में ई
जिन माण्हुनि खे तक में चूंडे आॾो आंदो उन्हनि जे घरनि ते तवा टंगे आहे। अगरि असांजो ज़रदारी साहिब बि हुजे इन जे अगरि सपोर्ट में आहे त माण्हू उन जे ख़िलाफ़ु ईंदा। हीअ सिंध असांजी माउ आहे, सूबा असांजा ॿाहिरि आहिनि। अगरि असांजी सिंध बि टुटी वेंदी न पाकिस्तान पूरो टुटींदो त आवाम इहो ई चाहींदो त निज़ाम हिकिड़ो ई हुजे। अच्छा, हिकु तरफ़ तव्हांखे सुठी नौकिरी जो ऑप्शन हुजे पीपी ॾे, ॿिए तरफ़ ॿिटो निज़ाम हुजे, उनजी हिमायत हुजे, तव्हां कहिड़ो ऑप्शन चूज़ कंदा? असां सिंध चवंदासीं। असां पंहिंजा बच्चा ॿार सभु कुझु सिंध था कुर्बान कनि। सिंध असांजी माउ आहे। नौकिरी न खपे। तव्हां इहा नौकिरी जी ॻाल्हि था कयो, पर पाकिस्तान अगरि टुटी वञे न, अगरि सिंध जो मुफ़ाद हूंदो पोइ बि असां सिंध चवंदासीं असांजी सिंध बचे। हुननि तमामु ग़लति कयो आहे पूरो। अगरि उहो पाकिस्तान जो चाहिनि था, माहौल सही चाहिनि था, सिंधियुनि ऐं मादनि खे विढ़ा नथा चाहिनि त हिकिड़ो ई निज़ाम कनि। सभु कीअं चूंडनि में प्रेशर विझंदो इन ॻाल्हि ते? पीपी जो को बि नुमाइंदो तव्हां ॾे वोट वठण अचे? हो नुमाइंदो जंहिं वक़्त में अचनि था उहो त 100% लवेक चवनि था। बाद में हिन महिल ॾिसो न, सिर्फ़ु हुननि पंहिंजी पार्टी जा कुझु जेका आहिनि माण्हू उन्हनि जा कम कया आहिनि। बाक़ी सम्झो 10% आम माण्हू जा कम न आहिनि थिया। मां जंहिंजो माण्हू आहियां मुंहिंजो उनजो कमु थींदो, आम माण्हू जो त कमु को बि नथो थिए न। कंहिं कयो आहे? सिर्फ़ु ख़ाली दवाऊं आहिनि न, दवा आहिनि ख़ाली। नाराज़गी त हूंदी न माण्हू? नाराज़गी कीअं न हूंदी? उनजो तव्हां साम्हूं ॾिसो था पूरी सिंध में पियो सॼी नाराज़गी आहे हुननि जो। साईं तव्हां छा चवंदो साईं? मुंहिंजो इहो चवणु आहे त ॿियनि सूबनि में ॿिटो निज़ाम न आहे, सिंध में छो ॿिटो निज़ाम आहे? माटेली मां वारो सख़्तु कयो वञे। हिते नवाब अॻे दफ़े मां आयो हुउसि, हिन जो नवाब आयो हिकिड़ो, उन चयो त बाबा छा तव्हां बांग्लादेश बणाइणु चाहियो था छा? जो असां सिंधियुनि खे एॾो इनहेरिट करे छो अथव। ॿियो असां वोट ॾींदासीं भुटे साहिब ऐं मोहतरमा जी क़बरुनि खे। उन्हनि क़बरूं असांखे ॾाढियूं यादि आहिनि। पीपल्स साहिब असां घणो प्यारा, पर मरे वियसूं सिंध न। जुदा पीपी क़यादत खां मुतमिन आहियो? असां तमामु घणा मुतमिन आहियूं। असां चवंदा अलाह करे इहा यकाणी इहा ई ख़बर पीपल्स पार्टी जी हले। अच्छा, जंहिं असेंबली जे अॻियां असां बीठा आहियूं गेट ते, इन असेंबली मां सिंध दुश्मन बिल मंज़ूर थियो, ॿिटो निज़ाम, बावजूद इन रवैये जी बि तव्हां मुतमिन आहियो? कोई ॿिटो निज़ाम कोन्हे। जेको बिल पास थिए हुन बिल खे ॼाणे ॾिठो ई कंहिं माण्हू कोन आहे न। जेके माण्हू चवनि था ॿिटो निज़ाम आहे, इहो निज़ाम ॿिटो त आहे ई कोन। हीउ सिंध जे मुफ़ाद जो निज़ाम आहे। अॻिते हली हिननि खे ख़बर पवंदी त सिंध जो सधारण जो निज़ाम आहे। कोई ॿिटो निज़ाम न आहे। ॿुधायो कहिड़ो ॿिटो निज़ाम आहे? तव्हां मूंखे ॿुधायो छा ॿिटो थियो आहे? कराची में 5 ज़िला आहिनि, उहो हिकिड़ो डिवीज़न कयो वियो आहे। हैदराबाद खे हिकु मो डिवाइड कयो वियो आहे। 43 खाता तव्हांजे मेयर खे ॾिना विया आहिनि। मेयर खे हटाइण लाइ तव्हांखे 1/3 जी जेको आहे उहो नथी घुरिजे अक्सरियत, वरी हुनखे इलेक्ट करण खां तव्हांखे सादी अक्सरियत थी घुरिजे। इहो केॾो तज़ाद आहे? न तज़ाद कोई कोन आहे। जेकॾहिं कराची खे जेतिरो दर्जो ॾिनो आहे ओतिरो ख़ैरपुर खे बि ॾिनो वियो आहे, ओतिरो लाड़काणे खे बि ॾिनो वियो आहे, ओतिरो जेको आहे ॿियनि वॾनि शहरनि खे बि ॾिनो वियो आहे। उहे सभु कुझु मेयर जे हवाले न हूंदा। उन में अञा काफ़ी अमेंडमेंट आहिनि, अञा काफ़ी उन में सुधारा आहिनि, अञा जेका सही तरीक़े सां माण्हुनि ॿुधो ॾिठो सम्झो ई। तव्हां सॼी सिंध जी नफ़रत खे ॾिठो आहे हिन मामले ते? कोई नफ़रत कोन आहे। इहे चंद माण्हू आहिनि जेको आहे निकिरी पिया आहिनि हरू भरू नफ़रत जो जेको आहे। हूअं बि गवर्नमेंट जेका हूंदी आहे इक़्तिदार जे अंदरि न, उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण में मज़ो ईंदो आहे। मुखालफ़त ईज़ी शइ आहे, पर कंहिंजी हिमायत करणु ॾाढी ॾुखी आहे। तव्हांजे ज़िले खां आयो जेकबा 3 दफ़ा बंदि थियो आहे। ॿिए सिंध जी ॻाल्हि नथा कयूं, जेको ट्राइबल तव्हांजो पट्टी आहे जेकबा 3 दफ़ा बंदि थियो आहे। सही। हाणे ईअं हमेशह थिए थो न, हिकिड़े माण्हू खे जेकॾहिं थोरो जेको आहे कुझु बि थिए थो शहर बंदि कराए थो वठे, 2 फायर करे शहर बंदि कराइणु, हड़ताल कराइणु, रोड अॼुकल्ह त ईज़ी थी वियो आहे। छो त जमहूरी गवर्नमेंट आहे न, हीअ सभिनि खे आज़ादु छॾे थी। वरी जॾहिं आर्मी या मार्शल आहे या ॿियो को दौर अचे, कंहिंखे ज़रूरत थिए को शहर त बंदि कराए। पीपी त हुकूमत में बंदि न कराए सघी। वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ जेको फ़ैसिलो आयो, बावजूदु स्टेट सपोर्ट हुई, इल्ज़ाम आहिनि तव्हां ते त पुलिस तव्हां सां गॾु तव्हां बंदि न कराए सघिया? न असांजो मूड बि इहो कोन त हरू भरू शहर बंदि करायूं। असांखे मथां क़यादत जो इहो हुकुम ॾिनो तव्हां शहर बंदि करायो। कराची में तव्हां कोशिशि कई, सॼे ज़िलनि में कोशिशि कई, टायर साड़िया, नुक़सान पहुता। बिल्कुलु सही जो था। चंद नौजवान यूसुफ रज़ा गिलानी कंहिंजो हुयो? कॉम्प्रेसन जो? बिल्कुलु नौजवान जज़्बाती छोकिरा निकिता, जंहिं जेको आहे कोशिशि कई थोरो घणो बंदि थियो। नाकाम आया कोशिशि में? नाकाम कॾहिं बि कोन थी। मथां क़यादत जो हुकुम कोन हो त तव्हां शहर बंदि कराए अफ़रा तफ़री करे कंहिंजो नुक़सानु कयो। पीपल्स पार्टी अमुन जी पार्टी आहे, अमुन सां रहंदी आहे। बिल्कुलु जेको आहे असां एॾा ख़ुशि आहियूं। अलाह हिनखे जेको आहे त हयात पियो हलाए। निसार अहमद खोड़े साहिब सां। किथां आया हुआ? लाड़काणे जा आहियूं। हुते मिलियासीं वक़्तु ई गवर्नर आहे, हुते बंगले ते मिलियासीं। ॿुधाई न हिते वरी हाणे आया साहिब में कमु आहे, कम थियनि था? बिल्कुलु थियनि था, कुझु थिया आहिनि। लॻे थो तव्हां राज भाग वारा आहियो, हैसियत वारा आहियो, मोतबर माण्हू आहियो। कारकुन आहियो। ॿुधाई मां बि त लाड़काणे यूनिट जो सदर आहियां। हिते रते दर यूनिट जो सदर मिलण लाइ नथो मिले। हिते ॿियो जेको असां सां मिलियो जामशोर जो दोस्त मिलियो, हिकिड़ो टाइम न मिलंदा, ॿीहर त मिलंदा भला। मिलण जे लाइ चवंदा ज़ाहिर आहे हिकिड़े राति रहंदा आहियूं, 2 रही मिली था वञनि। जेके तकड़ा आहिनि राज भाग वारा कम थियनि था उन्हनि। घर वियासीं, साहब मिलियो, कागज़ बाग़ ॾिनासीं, अॻ में बि कम कया अथई, वरी लिस्टुनि में ईंदा। ॿुधाई न। अच्छा, आम जियाले जो कमु थिए थो? आवाम खे छॾो, आम माण्हू जियाले जो जियाल महिनत में सभु कुझु थिए थो। ज़ाहिर आहे कंहिं जंहिंखे न मिलंदो दांत कंदो न।
असां चाहींदासीं सभिनीनि खे मिले न, जंहिंखे न मिलंदो उहो दाम बि कंदो, गिला बि कंदो, गारी बि ॾींदो। अच्छा भला हे ॿिटो जेको निज़ाम आहे मकानी निज़ाम इन ते त वॾी सिंध खे कावड़ आहे पीपीन वारा पाण एतिजाज आहे कावड़ हाणे पीपी वारा न कयो आहे जेको हाणे आहे त ॾिसो था अमल सुठो आहे बुरो आहे असांखे त इहो न आहे हाणे उहो फ़ैसिलो वॾा आहिनि पाण ई कंदा असां बि सिंधी आहियूं न सिंध मां आहे सिंध अमड़ आहियूं न धरती सां प्यार आहे अलॻि करणु कोन ॾींदासीं न धरती सां प्यार आहे कहिड़े में बि हुजऊं असां सिंध धरती सां बिल्कुलु प्यार आहे केतिरो प्यार आहे साईं माउ आहियूं मां जो जॾहिं विरहाङो थिए थो चुप छो आहे सफ़ा थी वियो त इहे रत असां ई ॾींदासीं केरु ॾींदो विरहाङो करणु कीअं ॾींदासीं हे ऑर्डिनेंस खां पोइ बिल थियो बिल खां पोइ इंतिज़ामी मामला तय थिया धार त थी वई मामला आहिनि न धार करण जो कंहिंखे ताक़त ई कोन्हे धार कंदो जेकॾहिं अहिड़ो थिए थो ॾींदासीं सिर ॾींदासीं सिंध ते सिर ॾींदा धार करणु कोन ॾींदासीं जी असां सेवन शरीफ़ खां आया आहियूं असांजा दोस्त कुझु मुख़्तलिफ़ ज़िलनि खां आया आहिनि असां सभु हिते गॾु थिया आहियूं असांखे जेको हिन गवर्नमेंट रीइंस्टेट कयो आहे एज़ अ लेक्चरर असां 95-96 में जेको साईं अब्दुल्ला शाह जे दौर में असांखे साईं कॉन्ट्रेक्ट बेसिस ते लेक्चरर रखियो हो ऐं असां काफ़ी वक़्तु कोशिशि खां पोइ हिन गवर्नमेंट असांखे ही 1.5 साल अॻु में असांखे रीइंस्टेट कयो आहे एज़ अ वरी बि असांखे कॉन्ट्रेक्ट रखियो आहे 14-15 सालनि खां पोइ असांखे रखियो अथनि वरी बि कॉन्ट्रेक्ट उहो ई कॉन्ट्रेक्ट असांजे मथां कॉन्ट्रेक्ट जो तलवार लटके पई अथई हिन महिल ताईं असां पंहिंजे रेगुलराइज़ेशन जे लाइ हिते आया आहियूं मुख़्तलिफ़ मिनिस्टरनि सां MP सां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां असीं चई उन्हनि खे असांखे हींअर तकलीफ़ थी थिए त हर चूंडनि खां अॻु त मंशूर जो हिसो हुयो पको करणु हिननि जो न जी बिल्कुलु इहे ॻाल्हियूं त कंदा पिया त सभिनि खे पको कंदासीं पर असां इन उमेद ते आहियूं इनशा अलाह करे हुकूमत खे जेको हुकूमत असांखे पको करे असां हींअर हिन सभु दोस्त असांजा कटे बीठा आहिनि उहे चवनि असां न पर अलाए केतिरा ॿिया कॉन्ट्रेक्टी मुलाज़िम सिंध जा आहिनि जेके इन उमेद आसरे ते आहिनि त हीअ हुकूमत असांखे वेंदे वेंदे रेगुलराइज़ करे वेंदी ठीकु आहे महिरबानी नाज़रीन हिन सिंध असम्बली जी बिल्डिंग में हिकु ॿियो नौजवान असां सां मौजूदु आहे जंहिंजो तालुक गढ़ी ख़ुदाबख्श यानी बेनज़ीर भुट्टो जिथे शहीद जी मज़ार आहे उन इलाइक़े सां तालुक आहे ऐं हिन हिकु डॉक्यूमेंट असां ॾाढो पेश कयो आहे जंहिंमें वज़ीर आज़म वाज़े तौर ते हिन जी अपॉइंटमेंट जो ऑर्डर कयो आहे ऐं स्पेशल एजुकेशन में पर बावजूदि वज़ीर आज़म जी हिदायतुनि जे हुकुम जे उन ते को बि प्रोविंशियल जेका मिनिस्ट्री आहे स्पेशल एजुकेशन जी उहा अमल नथी करे नौजवान खां पुछूं था त तव्हांजो कॾहिं ऑर्डर थियो इहो तक़रीबन नवंबर जी 25 तारीख़ ते प्राइम मिनिस्टर इस्लामाबाद मां उन ऑर्डर उते कढियो उन खां पोइ चई त हिते नूर मोहम्मद लिगारी जेको आहे त उहो सेक्रेटरी उन चयो मूंखे डॉक्यूमेंट्स ॾेई वञो तव्हां हर शइ ओके आहे तव्हांजो रिज़ल्ट बि क्लियर आहे मुंहिंजी पंहिंजी इंजीनियरिंग थियल आहे उन खां बावजूदि मुसलसल पंधु कराइनि था हाणे चवंदा सेक्रेटरी ट्रांसफर थी वियो आहे उन खां पोइ चवंदा त ईअं न थींदो पैसनि खां बग़ैर घणा पैसा था 4 लाख रुपयनि जी डिमांड कई वई आहे चओ नथा त मां गढ़ी ख़ुदा उतां जे शहीदनि जी ॾेखारी आहे 18 अक्टूबर सां ज़ख़्मी बि आहियूं पीपल्स पार्टी जा पोलिंग एजेंट हर शइ शहीद राणीअ खां पोइ प्राइम मिनिस्टर कढी ॾिनो आहे पोइ चए थो मां हुनखे मञा ई नथो प्राइम मिनिस्टर खे प्राइम मिनिस्टर ताईं कीअं पहुतो तव्हां मां उते हितां शहीद हिते गढ़ी ख़ुदा बख़्श में आयो उते प्राइम मिनिस्टर सां मिलियासीं मज़ार ते हूंदो आहियां सॼो ॾींहुं उतां पोइ हुन चयो इस्लामाबाद अचो हुनजे संगर हाउस आहे उते गुजर खान में उते विया आहियूं उते हुन सां मुलाक़ात कई आहे उन इहो कढी ॾिनो आहे उन चयो आहे त तव्हांजो हुते कमु थी वेंदो तव्हां वञो इंटरव्यू बि क्लियर आहे हर शइ डॉक्यूमेंट्स पिया आहिनि हर शइ हाणे चए थो त तव्हांजो CM अप्रूवल ॾिए त पोइ कढा ऑर्डर 15 ॼणनि खे ऑर्डर ॾिना अथई मां हिकिड़ो वेठो आहियां वेटिंग में नाज़रीन ॾिसो पिया अव्हां जे साम्हूं समूरी सूरत हाल आहे ऐं शहीद भुट्टनि जी मज़ारनि जो जेको ख़िदमतगार आहे उन सां बि इहो वर्ताव कयो पंहिंजे बावजूदि इन ते वज़ीर आज़म ताईं पहुतो आहे नौजवान ऐं हुतां ऑर्डर कढायो आहे पर हिते चवणु आहे हिन जो त पैसा घुरनि पिया 4 लाख पैसा हिन वटि न आहिनि ग़रीब माण्हू आहे पर हिन जो को बि ऑर्डर नथो थिए सितम ज़रीफ़ इहा आहे त हीअ ख़ुदि जेको आहे पीपल्स पार्टी जो सरगर्म जियालो आहे ऐं ख़िदमतगार आहे भुट्टनि शहीदनि जी मज़ारनि जो ऐं इन सां बि इहो वर्ताव थिए थो त सॼी सिंध जी जेका कावड़ आहे उहा पीपल्स पार्टी वारा अलाए कीअं था जस्टिफाई कनि जी नाज़रीन अवाम जूं शिकायतूं ॿुधियूं हिन वक़्तु असां सां पीपल्स पार्टी जा कुझु MPAs ऐं मिनिस्टर्स मौजूदु आहिनि खां पुछूं था त जेके अवामी शिकायतूं आहिनि इन 5 सालनि दौरान पीपल्स पार्टी अवाम लाइ छा कयो आगा साहब माण्हुनि जो अञा ताईं शिकायतूं आहिनि त उन्हनि खे रोज़गार न आहे अमन अमान जी सूरत हाल आहे ॿिया मसइला आहिनि तव्हां मुतमिन आहियो 5 साल जी कारकर्दगी बिल्कुलु मुतमिन आहियूं या डेमोक्रेसी जी जेकी बूटो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा पंहिंजी रत ॾेई ॿारियो उन जे करे असां 5 साल कढिया आहिनि ऐं हर माण्हू खे नौकरी नथी मिली सघे
ज़रूरु आस्ते आस्ते सभिनी खे ॾींदा विया आहियूं। इनशाला अवाम वरी असांखे ॿीहर इलेक्ट कंदो त वरी मज़ीद असां नौकरियूं बि ॾींदासीं, तरक़ियाती कम बि कंदासीं, अवाम जी बहितरी जे लाइ असां हिकिड़ी एजेंडा बि ठाहींदा। साईं तव्हां लाड़कानी डिवीज़न जा माण्हू ॿाहिरि बीठल आहे, इंटरव्यू ॾिनो, उन्हनि जो चवणु आहे त नौकिरी त परे जी ॻाल्हि आहे, असां मिलण लाइ को तयारु न आहे। मां त सभिनी सां मिलंदो आहियां, जेको बि मुंहिंजे ऑफिस ईंदो आहे या मुंहिंजी जाइ ते ईंदो आहे, असांजा दरवाज़ा हमेशह खुलियल हूंदा आहिनि। बाक़ी नेचुरली माण्हू को बिज़ी हूंदो, कंहिं मीटिंग में हूंदो, क्यों इन करे जो गवर्नमेंट हलाइण जे लाइ टाइम बि खपंदो आहे। गवर्नमेंट जूं जेकी मीटिंग्स थियनि थियूं, पॉलिसीज़ ते मीटिंग थियनि थियूं, त उनजे लाइ टाइम फैक्टर जेको आहे उहो बिल्कुलु काउंट थींदो आहे। ईअं न आहे त को फिक्स टाइम आहे त मीटिंग छॾे माण्हू ऑफिस में वेठो हुजे। आगा साहब हिकिड़ो ॿियो सेंटिमेंट आहे त जेको सिंध जो अवाम आहे, ख़ासि तौर ते तव्हांजो जियालो जेको आहे उहो बि असांखे कावड़ियल नज़र आयो बिटे मकानी निज़ाम वारे बिल ते। पीपुल्स पार्टी वरी वञे थी चूंडुनि में, कीअं जस्टिफाई कंदो हिन मामले? ॾिसो, हक़ीक़त इहा आहे त कुझु दोस्त कावड़बा बि आहिनि, कुझु दोस्त रुसी बि वेंदा आहिनि, उनखे परचाइबो बि आहे, उन्हनि खे सम्झाइबो बि आहे। उहे जीअं वाक़ई शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जा सिपाही आहिनि, उन जा पोइलॻ आहिनि, उहे हमेशह पंहिंजी पार्टी सां बीहंदा। इहो रिकॉर्ड आहे जेको हर इलेक्शन में पूरो थियो। हल पार्टी सिंध विराए छॾे? कहिड़े हंधि लिखियलु आहे? तव्हां मूंखे ॿुधायो उन एक्ट में, मूंखे तव्हां ॿुधायो त कहिड़ी सेक्शन आहे जंहिंमें सिंध विराइजी वई? ॿुधायो। 43-44 खाता तव्हां ॾेई छॾिया, सिंध में तासुर आहे, चैलेंज थियल आहे सुप्रीम कोर्ट में। इहो को एक्सक्यूज़ कोन्हे, इहो सॼो मामिलो कोर्ट में आहे। कोर्ट जेका डिसीजन खणंदी उहो असां कंदासीं। बाक़ी सिंध खे असां न विरायो आहे, न कंहिंखे विराइण ॾींदासीं। अच्छा, तरमीम वारो ऑप्शन अञा आहे, इजलास भेले पियो, अहिड़ी का गेस्चर आहे तव्हांजो? असांजो ॾिसो न, अञा ताईं असां चवंदा था अचूं, शायदि तव्हांखे ख़बर कोन्हे त जेको लॉ ठहंदो आहे उहो असेंबली ठाहींदी आहे, कानून असेंबली में पास थींदो आहे, अमेंडमेंट बि असेंबली कंदी आहे, रोड ते कोन्ह थींदी आहे। तव्हां रोड ते वञी पब्लिक जो नुक़सानु कयो, तव्हां बाहि ॾियो, टायर साड़ियो, माण्हुनि जूं गाॾियूं भञो, उन सां मतिलबु एक्ट चेंज न थींदा। तव्हां हिते अचो, असां सां वेहो, अमेंडमेंट्स खणी अचो, जेके ग़लति शयूं आहिनि, जेके तव्हां चओ था त उन सां सिंध विराइजी वई आहे, उहे तव्हां खणी अचो, असां वेही हिते क्लियर कयूं था। आख़िरी क्वेश्चन, हिन सेशन आख़िरी ॾींहं आहिनि असेंबली जा, अहिड़ो को एजेंडा ते रखियलु आहे मामिलो त बिल में तरमीम थींदी? ज़रूरी न आहे त आख़िरी सेशन आहे, सेशन वधीक बि हली सघे थी। अञा सेशन ख़तमु थी अञा 1.5 महीनो पियो आहे, आख़िरी महीने में बि हली, आख़िरी हफ़्तो बि हली सघे थी। जेसि ताईं मुदो असेंबली जो मुदो आहे तेसि ताईं असेंबली हली सघे थी। इन में आख़िरी कोन्हे। ऑप्शन आहे को कंसीडर कयो? हमेशह हर शइ जो ऑप्शन हूंदो, हर शइ जो ऑप्शन हूंदो आहे। जी नियत साफ़ आहे त उहो ऑप्शन थी वेंदा आहिनि। थैंक यू, लख लाख। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल ॿुधो पिया पीपुल्स पार्टी जे मकानी दाना सूबाई वज़ीर आगा सिराज दुरान जी। उनजो चवणो हो त ज़ाहिर आहे सभिनी माण्हुनि खे रोज़गार फ़राहम नथो करे सघिजे, ऐं जेतिरी कोशिशि पीपुल्स पार्टी कई त उन इन 5 सालनि में डिलीवर करण जी, उन में हू मुतमिन आहिनि। गॾोगॾु मकानी जेको बिटो मकानी निज़ाम आहे उन जो सेंटीमेंट जेको सिंध में मौजूदु आहे, जंहिंमें न सिर्फ़ु कॉम्प्रस एहतजाज पिया कनि, पर ख़ुदि पीपुल्स पार्टी जा जियाला बि उनखे सुठी नज़र सां नथा ॾिसनि। उन वारे सां आगा सिराज दुरान जो इहो ई चवणु आहे त अञा 1.5 महीनो असेंबली जो मुदो रहियल आहे, ऐं इन में जेकॾहिं दोस्तनि तजवीज़ूं ॾिनियूं त उन बिल में तरमीम बि करे सघिजे थी। नाज़रीन, अवाम जूं शिकायतूं ॿुधियूं न। चवणु आहे त 5 सालनि में नौकरियूं त परे जी ॻाल्हि आहे, पर कुझु मिनिस्टर ऐं चूंडियल नुमाइंदा उन्हनि सां मिलण जे लाइ बि तयारु न आहिनि। असेंबली जे गेट ते अवां रश ॾिठी। इन ई हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं था सिंध असेंबली जी वक़्ती स्पीकर मैडम शैला रज़ा सां। खां पुछूं था त हीअ जेके असेंबली जे ॿाहिरां माण्हू अचनि था सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां, उन्हनि खे नौकरियूं त नथा ॾियो, पर उन्हनि सां मिलण लाइ छो तयारु न आहियो? मैडम, ज़ाहिर है अब सबको खुश नहीं कर सकते। 5 साल के आपके दौर में पीपल्स पार्टी से जो उमंगें थी, आवाम की तवक्का थी, वो खुश नहीं है। अब हमने दरवाजे पर प्रोग्राम किया कि जितने लोग मुख्तलिफ अजला से आए, उनका कहना है कि उनको नौकरियां तो दूर की बात, लेकिन जो इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स हैं वो मिलने तक तैयार नहीं। देखिए, पहली बात तो ये है कि मुझे नहीं मालूम आप किन लोगों से मिलते हैं, लेकिन हम भी मुख्तलिफ़ जगह पे जाते हैं, और बल्कि मैं तो बहुत फ़ख्र से ये कहूँगी कि जितना मैं मसरूफ़ रहती हूँ लोगों में मिलती हूँ, और लोग हमें अगर प्रोग्राम्स में चीफ़ गेस्ट बुलाते हैं तो हमसे खुश हैं तो बुलाते हैं। और 1.5 लाख नौकरियाँ हमने दी हैं, और परवेज़ मुशर्रफ के दौर में और नवाज शरीफ के दौर में यहाँ पे पाबंदी लगी रही, रोज़ा रखवाया गया सिंध को कि यहाँ पे नौकरियाँ जो हैं वो नहीं दी गई। अच्छा मैडम, आपने बरतानिया की एक एग्जाम्पल कोट की, तो
برطانیہ ویلفیئر اسٹیٹ ہے, وہاں پر بیروزگاری الاؤنس دیا جاتا ہے, تو باوجود ان چیزوں کے ظاہر ہے آپ لاکھوں لوگوں کو اکموڈیٹ نہیں کر سکتی. جو سینٹیمنٹ ایک دوسرا ہمیں نظر آتا سندھ میں, جو قوم پرستوں کے اوپر آپ کے الزامات ہیں کہ وہ بلا وجہ چیختے رہتے ہیں, لیکن خود پی پی کے جو جیال ہیں, نظریاتی کارکن ہیں, وہ بھی اس لوکل باڈیز کے بل پر آپ سے خوش نہیں. ان کا بھی کہنا ہے کہ سندھ کا سودا کیا جا رہا ہے, جو اپ کمنگ الیکشن ہے اس میں آپ سے وہ بڑی گارنٹی لینے کے موڈ میں. دیکھیے بات یہ ہے کہ جہاں تک قوم پرستوں کی بات ہے تو آپ پورا شجرہ اٹھا کے دیکھ لیں ذرا سندھ کی ہسٹری کا, کہ قوم پرست کس کس کو سپورٹ کرتے رہے. جب بھی جمہوری گورنمنٹس گئیں, قوم پرست کن لوگوں کے ساتھ کھڑے ہوئے تھے, اور کس کس طرح سے کالا باغ ڈیم کے لیے ان کی کہاں کہاں لوگوں کو سپورٹ رہی, کس نے ہاسپٹلز میں گلدستے وصول کیے, کنہوں نے جو ہے وہ آکٹرائے سے ہٹ کے اور ادھر سے ہٹ کے اتنے بڑے بڑے ٹھیکے لیے. بلکہ میں تو یہ کہوں کہ کچھ خاندان تو ایسے ہیں کہ جہاں بھٹو کی شہادت جو ہے ان کی امارت کا ذریعہ بن گئی. تو قوم پرستوں کو جو ہے اچھی طرح لوگ پہچانتے ہیں, اور اب جبکہ بہت زیادہ کھل کے بہت سارے لوگ سامنے آ گئے ہیں, نواز شریف صاحب کے ساتھ جس طرح سے لوگوں کا ملنا ہے, تو سندھ کے عوام کھلی آنکھوں سے یہ دیکھ رہے ہیں. ان وقت اساں سان گڈ قانون وارو صوبائی وزیر ایاز سومرو صاحب موجود आहे. खां पुछूं था त उन्हनि अवाम जो कमु छो न कयो आहे ऐं बेरोज़गार नौजवान खे रोज़गार छो न ॾिनो आहे. साईं अवाम तव्हां खां अञा ताईं नाराज़ आहे, बावजूदि इन जे त तव्हां जे मिनिस्टरनि मूजिबि वॾा कमु कया आहिनि तव्हां, पर तव्हांजे सराउंडिंग बि जेके दोस्त बीठा आहिनि नौकरियुनि जे हवाले सां, उहे चवनि था नौकरियूं त परे जी ॻाल्हि आहे, मिलणु गवारा नथा कनि असां सां. ये जेकी अवां ख़ल्क़ ॾिसो था भाउ, या छा मिनिस्टरनि जे कढे या ॿिए कंहिंजे कढे, अवाम नाराज़ न आहे, शायदि मीडिया नाराज़ हूंदी. असां नौकरियूं ॾियण लाइ तयारु आहियूं, ऐं नौकरियूं काफ़ी जेके आहिनि इहो अदालत उज़्मा जे फ़ैसिले जे मुताबिक़ जेको आहे उहो कोडल फॉर्मेलिटीज़ पूरी करण जे लाइ अख़बार में ॾियणी पवंदी आहे, वास्ट पब्लिसिटी थियणी पवंदी आहे. नथी थिए हिकिड़ी कोई टके जी दरख़्वास्त दाख़िल करे CP दाख़िल करे टंगियूं बीठो आहे असांखे. जेकॾहिं नौकरियूं ॾियूं था त असां जेको आहे कसूरवार आहियूं, नथा ॾियूं त गुनाहगार आहियूं. असां त नौकरियूं ॾियण लाइ तयारु आहियूं. भई हिकिड़ी थोरो माण्हू ग्राउंड रियलिटी बि ॾिसे, सिर्फ़ु तनक़ीद पर आहे, तनक़ीद न करे. ज़ालक जो दौरु, मुशरफ़ जो दौरु ऐं नवाज़ शरीफ़ जो दौरु, इन जे दौरान जेके आहिनि से थोरो मां 2 मिंट तव्हांजा वठंदुमि. जॾहिं तव्हां असां ते तनक़ीद थिए त असां जवाबु बि ॿुधो वञे. इन दौरान जेको आहे नौजवान जेको आहे उहो जवान थी वियो, जवान जेको आहे उहो पूड़ पोड़ो थी वियो. पर उनजे बावजूदि इहा जस ॾियो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खे, जंहिं 45 इयर्स जेको आहे रिलैक्सेशन ऑफ रूल्स करे असां उन्हनि खे नौकरियूं ॾियूं था. हाणे हीअ अव्हां जे अॻियां नौजवान बीठा आहिनि जेके पास करे आया आहिनि PhD, इहो काथों जो इंसाफ़ आहे, काथों जो कानून आहे, कहिड़ो ई आइन में लिखियलु आहे. त अञा जेको आहे सो इलेक्शन जी डेट अनाउंस न थी आहे, ऐं असांजो अकुल कमु कोन थो करे, ऐं असांखे फ़ख़्रुद्दीन जी इब्राहिमो इहे उमेदूं न हुयूं. छो त इन टिनी गवर्नमेंट में, ज़ालक जे दौर में, मुशरफ़ जे दौर में ऐं नवाज़ शरीफ़ जे दौर में जेकॾहिं ज़्यादती ज़ुल्म ऐं जॉब्स जा दरवाज़ा बंदि हुया त उहे सिंध जे माण्हुनि जे लाइ बंदि आहे, ॿियनि जे लाइ न हुया. उहे चोर दरवाज़े खां उन्हनि जो कमु हले पियो. असांजे लाइ दरवाज़ा बंदि आहे. जॾहिं हाणे अञा शेड्यूल अनाउंस थियो न आहे इलेक्शन जो, त कहिड़े आइन जे मुताबिक़ असांखे आइन जो इहो फ़िक्रो को ॿुधाइनि. थी सघे थो असांजो नाक़ुस अक़ुल मतां कमु न कंदो हुजे, तंहिं करे असांखे ॿुधाइनि त हिन तहत जेको आहे सो हिननि डेवलपमेंट ते ऐं जॉब्स ते जेके आहिनि से बेन विधी आहे. जो जॉब ते कॾहिं बि बेन न पवंदी आहे, ऐं डेवलपमेंट इहो राइट आहे उन्हनि जो. इहो असां अवाम जे खां उगाड़ियल टैक्स मां जेको आहे सो डेवलपमेंट करायूं था पिया. अॼु जॉब खोलिनि असां वटि जेके आहिनि से तयारु पियूं आहिनि. जॉब साईं 21 जनवरी ते बैन लॻो आहे, उनखां पहिरियों यकी तव्हां टाइम हुयो एतिरो. इन ते असां तक़रीबन लखे माण्हुनि खे रोज़गार ॾेई चुका आहियूं. जेकॾहिं तव्हां सां वेही ॻाल्हायो ऐं इन ते को शो कयो, उहो कम अज़ कम शो 2-3 कलाकनि जो हुजे. हा, उहो 2-3 कलाकनि जो शो हुजे. उन शो में असां हिकु डिपार्टमेंट में, जिन डिपार्टमेंट में असां मेरिट ते जिन खे नौकरी ॾिनियूं आहिनि, फ्रॉम ग्रेड 1 टू ग्रेड 16 या 15. इन में को शक न आहे. एज़ अ लॉ मिनिस्टर अयाज़ सूमरे वटि माण्हू बीठा आहिनि, एक्सिस जा माण्हू तव्हां ताईं पहुचनि था. तव्हां पंहिंजी मिनिस्ट्री खां हटी करे मुतमिन आहियो त डिलीवर थियो आहे. माण्हुनि त इहा बि तव्हां कया त नौकरियूं विकामियूं आहिनि. ख़ुदि तव्हांजे मक़सदु सब डिवीज़न जा जेके उहिदेदार आहिनि उन्हनि बि किराए कई. असांखे कहिड़ी ख़बर कई जॾहिं ते छा लिखियलु आहे. ॻाल्हि अयाज़ सूमरे जी न आहे, मां हिकिड़ो फ़र्दु आहियां. मुंहिंजी ॻाल्हि न आहे, ॻाल्हि आहे पार्टी जी.
पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ॻाल्हि आहे मां ॾिसां जेकॾहिं माण्हू आहिनि त असां ॿाहूं ॿधी हेठां ई वठी आज़ी ऐं न्याज़ ऐं निवड़त सां ॻाल्हायूं था बाक़ी रहियो सवाल इहा शिकायत सॼी उमिरि जेसिताईं इंसानु जीअरो आहे न पेट जी पूराई थियणी आहे न शिकायतुनि जी पूराई थियणी आहे असां मजमूई तौर ते हलो ठीकु आहे नंढड़ा ॾुख आहिनि बेरोज़गारी अमन अमान जो मसइलो ॿियो माण्हू पर हिकिड़ो सिंध में ॿियो सेंटीमेंट उभरियो आहे जंहिंजूं रूट्स हाणे तव्हांजे जियालनि ताईं पहुतियूं आहिनि त जेको ॿिटो मकान निज़ाम आहे जेको ॿिटे लफ़्ज़ खां तव्हांखे कावड़ बि ईंदी आहे पर इहो हिकिड़ो टर्म इस्तेमालु थिए थो ॿिटो मकान निज़ाम उन ते चवनि था त PPR हाणे जेके उम्मीदवार वोट ठहींदा त उन्हनि जो घेराव कबो उन्हनि खां पुछाणो कबो जेको क्वेश्चन तव्हां कोट कयो त तव्हां केतिरा पढ़ियल आहियो असां न पुछियोसीं त हाणे कीअं जस्टिफाई कंदो वरी कीअं वेंदो या तरमीम थींदी बिल में तरमीम अदा तयारु पई आहे हाणे ॾिसो न तव्हां असां घेराव छो कंदा था असां कंहिंजा गुनाहगार आहियूं ॾोहारी आहियूं कंहिंजा कर्ज़ी आहियूं कस्टोडियन आहियो न अवाम जा कस्टोडियन आहियूं हिकिड़ी लिमिटेशन ताईं नॉट बियॉन्ड द कंट्रोल नॉट बियॉन्ड द लिमिटेशन ईअं ज़रूरी आहे छा असां जेको आहे सो उन्हनि खे हर ॻाल्हि जवाबु ॾियण लाइ तयारु आहियूं बाक़ी रहिया असां घेराव कंदा ॼण असां जेको आहे सो ग़रीब आहियूं तंहिं करे ईअं घेराव कंदा हुननि जो घेराव वॾनि माण्हुनि जो घेराव करे ॾेखारनि घेराव छा जो आहे सियासत में जमहूरियत में असां माण्हुनि खे अर्ज़ु कंदासीं वोट जो पार्टी खे वोट ॾियनि था त हुनजा अहसान नथा ॾियनि त जेको आहे सो ॿिए कंहिंखे ॾियनि था जेको असां खां वधीक हुननि खे कैंडिडेट ॻाल्हि आहे कैंडिडेट जी सुणा कैंडिडेट उन्हनि खे चङो को नज़र अचे थो त भले ॾियनि बिस्मिल्लाह असांखे कोई एतिराज़ कोन्हे असां जमहूरी माण्हू आहियूं लास्ट क्वेश्चन तव्हांजो टेन्यूअर प्रोसेस जेको आहे कंप्लीट थियण ते वञे थो हे सेशन जेको हले थो मे बी इहो कंक्लूजन हुजे जमहूरियत जो इन में को अवाम खे उमेद आहे तव्हां ऑप्टिमिस्ट आहियो त का तरमीम थींदी या का भलाई थींदी अदा तरमीम आइन में थी सघे थी त हे त मूंखे अफ़सोस इन ॻाल्हि ते आहे साईं मुंहिंजा तव्हां मुंहिंजी ॻाल्हि अर्ज़ु मूंखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त हे डिपार्टमेंट जो लॉ आहे हे सूबे जो लॉ न आहे हे हिकु डिपार्टमेंट जो लॉ आहे ओनली वन डिपार्टमेंट लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट एजुकेशन जो लॉ न आहे लॉ जो लॉ न आहे ऐं हीउ जेको आहे इन जो हेल्थ जो लॉ न आहे हीउ को इन जो लॉ न आहे इन जो CNW जो या इरीगेशन जो लॉ न आहे हिकिड़े डिपार्टमेंट जो लॉ आहे उहो कॾहिं बि कंहिं बि वक़्तु चेंज थी सघे थो जॾहिं 1973 जे कॉन्स्टिट्यूशन में जंहिंजो पायूनर जेको आहे एक्स प्राइम मिनिस्टर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु हुयो उन में चेंज थी सघे थी त हिन में छो न थी सघे हाणे अॼु 2 ॾींहं ते इजलास हलियो जो असांजा 2 MPs सिटिंग मिनिस्टर गुज़ारे विया उनजे करे इहा ट्रेडिशन आहे हिकिड़ी हिनजी असांजी असेंबली जी उन करे बाक़ी रहियो सुवाल त सुभाणे खां वठी इंशाअल्लाह ताला तव्हां लेजिस्लेशन ॿुधंदव ऐं ॾिसंदव त असां जेको आहे जेतिरी लेजिस्लेशन हिन गवर्नमेंट कई आहे मां सम्झां थो माज़ी में हुनजो मिसाल नथो मिले नाज़रीन मां अॼोके प्रोग्राम डोर टू डोर जे स्पेशल सेगमेंट में उन्हनि नौजवाननि ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि सां तालुक़ु रखंदड़ PP जे अॻवाननि जियालनि कारकुननि तोड़े सिंध जे कुंड कुर्छ मां आयल माण्हुनि जा वीचार ॿुधा जिन जो मजमूई तौर ते जेका अक्सरियत हुई नौजवाननि जी ऐं वीचार वंडींदड़नि जी उन्हनि जी इहा शिकायत त उन्हनि खे नौकरियूं नथियूं मिलनि ॿिया उन्हनि सां केतिरा ई मसइला आहिनि नौकरियूं विकामजनि थियूं ऐं जेके ख़ासि माण्हू आहिनि मिनिस्टर्स जा या चूंडियल नुमाइंदनि जा उन्हनि जी त वाहर कई पंहिंजे पर जेके नज़रियाती माण्हू आहिनि ख़ुदि जिन कुर्बान ॾिनियूं आहिनि एतिरे ताईं जो असां सां हिकु नौजवान जेको शहीद बेनज़ीर भुट्टो शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो ऐं मुर्तज़ा तोड़े शाहनवाज़ भुट्टे जे मज़ारनि जो ख़िदमतगार हुयो ऐं वज़ीर आज़म जो ऑर्डर बि कढियो स्पेशल एजुकेशन में नौकिरी जो उन ते बि को अमल न थियो ऐं मजमूई तौर ते उन्हनि जी इहा शिकायत हुई त उन्हनि खे नौकरियूं नथियूं मिलनि उन्हनि सां चूंडियल नुमाइंदा मिलण जे लाइ तयारु न आहिनि ऐं हिकु ॿियो जेको सेंटीमेंट असांखे ॻाल्हि ॿोल दौरान नज़र आयो महसूसु थियो उहो इहो त बावजूदि इन समूरनि तकलीफ़ुनि जे जिते मुख़्तलिफ़ क़ौम परस्त कारकुन आहिनि या ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखंदड़ नौजवान आहिनि उन्हनि खां अलावा ख़ुदि जेके पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि कारकुन आहिनि जियाल आहिनि उन्हनि बि सिंध विराइण जी साज़िश खे निंदियो आहे उनखे कंडेम कयो आहे ऐं गॾोगॾु इहो बि चयो आहे त इहा पार्टी पॉलिसी आहे पर बावजूदि उन जे हू पंहिंजे अॻवाननि ते इहो प्रेशर विझनि पिया त जेको मकानी निज़ाम वारो बिल आहे उनखे फौरी तौर ते वापसि वरितो वञे ऐं सिंध जी जेका पुराणी सूरत हाल आहे उन में उनखे बहाल कयो वञे ॿिए तरफ़ असांजी ॻाल्हि ॿोल थी पीपल्स पार्टी जे मिनिस्टर सां ऐं वक़्ती स्पीकर सां उनजो इहो ई चवणो हो त पीपल्स पार्टी हर दौर में नौकरियूं फ़राहम कयूं आहिनि नौजवाननि खे ऐं शेला रज़ा त क्लेम कयो त 1.5 लख खां मथे नौकरियूं फ़राहम कयूं आहिनि अयाज़ उमिरि इहो चयो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके आमरियती दौर रहिया आहिनि उन में जेको आहे सिंध जे रोज़गार जा दरवाज़ा बंदि कया विया ऐं हिन दौर में जेको जमहूरी दौर हुयो उन में वधि खां वधि कोशिशि हुई त नौजवाननि खे नौकरियूं फ़राहम कयूं वञनि आग़ा सिराज दुरानी बि चयो त सभिनी खे नौकरियूं ॾियणु उन्हनि जे वस में न आहे पर जेसि ताईं उन्हनि डिलीवर करण जी कोशिशि कई आहे ऐं उन्हनि भरपूर जेका आवाम जी ख़िदमत कई आहे ॿिए तरफ़ जेको मुस्तक़बिल आहे आम चूंडनि जो उन्हनि जे हवाले सां बि पीपल्स पार्टी जा अॻवान पुरमींदा आहिनि त वरी जेको अवाम आहे उन्हनि खे वोट ॾींदो अॼोके हिन स्पेशल सेगमेंट में फ़िलहालु एतिरो ई वरी मिलंदासीं कंहिं नए सेगमेंट में प्रोग्राम डोर टू डोर में तेसि ताईं पंहिंजे मेज़बान मुश्ताक सरकी ऐं कैमरामैन एहसान संजराणी खे ॾींदा इजाज़त अल्लाह भाई।